अस्सलाम वालेकुम दोस्तों। असां नौजवाननि लाइ ख़ासि कहाणी रिकॉर्ड कयूं था। इंशाल्लाह इन कहाणी मां सबक पिराईंदा। पहिरीं ॻाल्हि त सखी दुनिया में केतिरा ई थी गुज़रिया आहिनि। उन्हनि में राजा राह खंघार बि हिकु तमामु बहितरीनु सखी हो। ऐं ॿी झल जॾहिं उन खां सिर घुरण आयो त उनखे चई मथे चढ़ी अच। बहरहाल कहाणी त घणी आहे पर तव्हांखे मुख़्तसिर थोरो ॿुधायूं था, वरी पंहिंजे नौजवाननि लाइ कहाणी कंदासूं। त उनखे घुरायईं त तोखे सुभाणे सिर ॾींदुसि। जॾहिं इहा राह खंघार जे माउ ॿुधो त चई अबा न, सुभाणे न, जेको शइ सुभाणे ॾिए थो उहा हींअर ॾे, सुभाणे न। सो चई सुबुह आऊं न सहां, सुबुह आऊं न सहां, हींअर हलां मतां विचां लॻे वाह, ॿोल ॿिन्ही जो न परे। जेका शइ हींअर ॾिए थो सा, जेका शइ सुभाणे ॾिए थो सा हींअर ॾे। हुन पंहिंजो मथो कटे ॾिनो ऐं सिरी जो सवाली हो। अदा इहो हिकिड़ो सखावत जी ॻाल्हि आहे त जॾहिं ॿ दोस्त तव्हांखे ॿुधायोसीं त पंहिंजो टूअर ते निकिता घुमंदे फिरंदे हलंदे अची कंहिं होटल में वेठा। कंहिं होटल में उते अची वेठा त मानी चांहि घुरायूं। मानी जीअं आयो त हिकिड़े फ़क़ीर अची सदा हयो। घणाई शहरनि में बाज़ार में ॾिसो पिया त हलनि पिया फ़क़ीर कई पेनड़ा। त हिकु फ़क़ीर अची मानी जो सदा हयो त हिकिड़े संगत उनखे खणी मानी हिकिड़ी ॾेई छॾी। त ॿिए संगत उन खां झटि हणी मानी हथ मां खसियो रे फ़क़ीर खां। हिकिड़े ॾिनो फ़क़ीर खे मानी त ॿिए वरी झटि हणी मानी खसियो। त पासे में कुतो वेठो त हुन खणी हुन बाज़ारी कुते खे उछलाए ॾिनो। त फ़क़ीर हिन ॾे ॾिसी त फ़क़ीर जे अखियुनि मां पाणी आयो। त हुन ॿिए संगत जेको वेठो त हुन चयो यार ही तो छा कयो? चई न न, ही फ़क़ीर आहिनि, ही हिकिड़ा वॾा कंजर आहिनि, हिननि में अलाए छा छा कीअं आहिनि, घुमनि पिया हलनि पिया। ही फ़क़ीर आहिनि। इन फ़क़ीर खां इन कुते खे मानी बहितर आहे, सही आहे, कुतो भले खाए, फ़क़ीर खां मानी कुते लाइ सही आहे। हे फ़क़ीर वॾा ठग आहिनि, फ़क़ीर थोरो ई न। अगरि ठहियो फ़क़ीर त हलियो वियो। फ़क़ीर जॾहिं हलियो वियो त हिननि मानी खाधी, चांहि बांहि पीतऊं। चांहि मानी खाई त हिकिड़े संगत चयो चई हाणे आउं होटल वारे खे बिल ॾेई थो अचां, पोइ उथूं था वरी हलूं था। जीअं हू होटल वारे खे बिल ॾेई आयो त हिनखे चई उथां हाणे हलूं। त हिन उथण वारी कई त हीउ उथी न सघियो। जीअं कुर्सी ते वेठो हुयो तीअं ई माना उते ई उते क़ाबू थी वियो। चई उथ हलूं? चई अदा न, आउं उथण खां क़ाबू आहियां, मुंहिंजो चुर बंदि थी वियो। हींअर थियो छा अमरा खे? को सूर वग़ैरह न? चई का बि कान्हे, न को सूर, न को ॿियो, न को टियों, पर चुरण खां क़ाबू थी वियुसि। ईअं सम्झो जो कुर्सी में ॿधिजी वियुसि। लॻो पोयां फ़क़ीर जे, हणंदे वञे फ़क़ीर त फ़क़ीर जे पोयां लॻो। फ़क़ीर त बाज़ार में हलंदे घुमंदे फिरंदे पिनंदे आख़िर वञी हिन हथु कयो। हथु करे हिन वटि वठी आयो। चई यार वारो कर बिलो कर, हमरा खे पिटे अलाए कीअं, हमरा सफ़ा क़ाबू थी वियो। चई अदा मुंहिंजो, आउं हिकिड़ो फ़क़ीर माण्हू आहियां, इंसानु आहियां तव्हां जहिड़ो, मुंहिंजो कुझु कोन्हे, पर कुदरती ओॾी महिल कुदरत वारे फ़ैसिलो कयो, अलाए शायदि कहिड़ो मुंहिंजे अंदरि मां आहे निकितो ओॾी महिल जो शायदि मुंहिंजो जी झुरी पियो। बाक़ी मूंखां हाणे कमज़ोर आहे। अदा हुन तावीज़ हीला धागा फीणा डॉक्टर हे हो, पर हुनखे थियो कुझु कोन, मर्द खणी वियुसि। आख़िरी उहो माण्हू पैसे वारो बि हो ऐं सभु कुझु हुन वटि हो। आख़िरी हू बि नेठ जेके साइकिल हूंदा आहिनि, उन साइकिल ते हलंदो हो।
पोइ व्हील चेयर वारो साइकिल जेको आहे इन ते हलंदो हो। व्हील चेयर वारी साइकिल ते हिकु चौकी हुन चौकी वटां माना डेली ईंदो वेंदो हो। केरु 500 रुपया ॾींदो हो, को 100 रुपया ॾींदो हो। पर नौजवान हिकु सुरीलो हो, त उन खां हिकु सिपाही पुछियो, चौकीदार उन पुछियो त यार तूं अहिड़ो सुरीलो माण्हू नौजवान ऐं सुठे घराणे जो पियो ॾिसिजे, तूं हवाले कीअं पियो पिने? घणा माण्हू ढंग बि कंदा आहिनि। चईं न ढंग कोन्हे। पोइ हुनखे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त हीअं ई किसो थियो, हीअं आणा ख़ासि पिना कोन थो बरालो पैसे वारो वाक़िया या ऐं बाक़ी केरु 50-100 ॾिए थो, पंहिंजे दिलां ते वठां थो जे न त ख़ासि पिना कोन थो। बाक़ी कुदरत वारे मूंखे पिनायो आहे ऐं पहिरें मूंसां लका ई थियो। हुनखे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई सिपाही खे। पोइ हुन सिपाहीअ ॻाल्हि कई। हक़ीक़त ॻाल्हि आहे, हिन में को कहाणी जी का ॻाल्हि न आहे, हीअ हक़ीक़त ॻाल्हि आहे इनशाला नौजवाननि लाइ। ऐं जेकॾहिं हीउ वीडियो असांजो पसंदि आयो हुजे त आङुर जो इशारो अॻिते करे छॾिजो, महिरबानी। जीअं आईंदे लाइ दोस्तनि लाइ सुठो वीडियो रिकॉर्ड कयूं, महिरबानी।